अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोहर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾिया मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदासीं। अॼु जेका असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उहो ॻाल्हाईंदासीं हार्मोनल डिज़ीज़। अॻे बि असां हिन ते ॻाल्हायो पर कुझु उन्हनि जा हिसा रहिजी विया त शुगर कहिड़े हार्मोन जे करे थींदी आहे या थायराइड कहिड़े हार्मोन जे करे थींदो आहे या हार्मोन जे करे असांजे जिस्म ते कहिड़ा जेके असर पवंदा आहिनि। त अॼु असां उन ते ॻाल्हाईंदासीं उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। इस सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहब जेके पाण प्रोफेसर ऑफ मेडिसिन आहिनि ऐं हार्मोन जे जेको बीमारियूं आहिनि उन्हनि जा माहिर आहिनि। डॉक्टर साहब खां पुछंदासीं त जेको शुगर जो हार्मोन आहे उहो छो असांजी बॉडी में ख़तमु थी वेंदो आहे ऐं जंहिंजे करे असांजी जेका जिस्म जी जेका शुगर जी लेवल आहे उहा वधी वेंदी आहे। उन सां गॾु गॾु थायराइड जो हार्मोन आहे या ॿिया जेके हार्मोन आहिनि उहे छो वधंदा आहिनि या छो घटंदा आहिनि। ऐं अॼु डॉक्टर साहब असां सां गॾु उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हां बि फ़ोन करे हार्मोन जे बाबति जेकॾहिं या का अहिड़ी क़िस्म जी शुगर जी बीमारी जो त को सुवाल पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त पंहिंजे टीवी जो आवाज़ु घटि रखो। अचो पंहिंजे महिमान सां क़ाबिल सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम ऐं प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहब हार्मोन ते अॻे बि असां हिकिड़ो प्रोग्राम कयो या शुगर ते पर जेको शुगर आहे जेका उहा असांजी बॉडीअ में जेकॾहिं नॉर्मल आहे त उनजो तमामु घणो फ़ाइदो आहे पर जेकॾहिं घटी वधी वञे थी त उहो बीमारी जो सबबु थिए थो। उहो कहिड़ो हार्मोन आहे जेको ख़राबु थिए थो जंहिंजे करे असांजी शुगर जेका उहा कंट्रोल मां निकिरी थी वञे। असांजे जिस्म में हिकिड़ो उज़्व आहे जंहिंखे चवंदा आहिनि लबलबो पेनक्रियास सिंधीअ में शीरदान प्योर वर्ड आहे हुनजो। ठीकु आहे। उहो हिकिड़ो हार्मोन ख़ारिज कंदो आहे जंहिंजो नालो आहे इंसुलिन। अच्छा। हाणे उहो या त घटि निकिरंदो आहे ज़रूरत खां या सफ़ा न निकिरंदो आहे या वरी निकिरंदो त आहे नॉर्मल पर उनजो जेको असरु आहे टिश्यूज़ ते मसल ते फैट ते पेरिफेरल टिश्यू ते उहो घटिजी वेंदो आहे। ठीकु आहे। त इंसुलिन जी गड़बड़ जे करे डायबिटीज़ थींदी आहे। हाणे जेकॾहिं बिल्कुलु ख़तमु थी वञे त उन बीमारी जो नालो आहे टाइप 1 डायबिटीज़। ॿिनि क़िस्मनि जूं डायबिटीज़ आहिनि टाइप 1 टाइप 2। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं उहो लबलबो क़दुरु सही आहे पर उनजो जेको असरु आहे टिश्यूज़ ते घटि आहे त पोइ उन जो नालो आहे टाइप 2। उनमें शुरू में त इंसुलिन थींदी आहे पर उहो पोइ आहिस्ते आहिस्ते उहा ख़तमु थी वेंदी आहे। इंसुलिन जो न ठहिण जो या उहो त जेको हार्मोन इंसुलिन उहो न ठहिण जो कोई ख़ासि सबबु आहे। हा इन जो हिकिड़ो बीमारियुनि जो हिकिड़ो ग्रुप आहे उनजो नालो आहे ऑटो इम्यून डिज़ीज़। अच्छा। उहे जिस्म जूं प्रोटीन जेके आहिनि उहे पाण में सम्झो त यानी हिकु क़िस्म जी फाइटिंग थींदी आहे। उनमें एंटीजन एंटीबॉडी रिएक्शन थींदो आहे ऐं उहो जिते बि थींदो आहे जंहिं उज़वे ते एरिया में उते डैमेज थींदो आहे। हाणे उहो जेकॾहिं एक्शन हिते थियो थायराइड में त थायराइड जो मसइलो थींदो। इहो ई जेको जेकॾहिं शीरदान ते थियो लबलबे ते त डायबिटीज़ थी वेंदी टाइप 1। इहो ई जेकॾहिं औरतुनि जी जेकी ओवरी थींदी आहे जंहिंमां इहो अंडा ख़ारिज थींदा आहिनि उते थियो त हुनजो औरतुनि जा माहवारी बंदि थी वेंदी आहे प्रीमेच्योर ओवेरियन फेल्यूअर। जेकॾहिं चहिरे ते थियो त उहो इहो जेको अछे रंग जा थी वेंदा आहिनि बर्स जंहिंखे चवंदा आहिनि जेको असां चवंदा आहियूं मच्छीअ खां पोइ खीर खाइण खां पोइ थींदो आहे। इहा बि एक्चुअली जॾहिं असां हार्मोन जी ॻाल्हि था करियूं त जेको असांजो पिट्यूटरी ग्लैंड आहे उहो सभिनी हार्मोन खे कंट्रोल कंदा आहिनि उतां मुख़्तलिफ़ हार्मोन त जॾहिं इंसुलिन जो हार्मोन घटि वधि थींदो आहे त छा उहो पिट्यूटरी ग्लैंड मां उनखे कंट्रोल कयो वेंदो आहे मास्टर ग्लैंड मां कंट्रोल कयो वेंदो आहे या उते बि का ख़राबी थींदी आहे। असां पिट्यूटरी ग्लैंड खे चवंदा आहिनि मास्टर ग्लैंड। असां पुराणे हिन प्रोग्रामनि में इन ते खोड़ ॻाल्हायो आहे। पिट्यूटरी ग्लैंड तमामु घणनि हार्मोन खे कंट्रोल कंदो आहे पर कुझु हार्मोन खे कंट्रोल न कंदो आहे। पिट्यूटरी जो को वास्तो ई न हूंदो आहे इंसुलिन सां को वास्तो न आहे। ऐं ॿियो स्टीरॉइड जेके आहिनि ऐं स्ट्रेस हार्मोन जेके एड्रीनलिन नार एड्रीनलिन इन्हनि जो पिट्यूटरी सां वास्तो कोन्हे। पिट्यूटरी जो वास्तो आहे थायराइड सां कार्टिसोल सां आहे। कार्टिसोल उन सां आहे जेको स्ट्रेस हार्मोन आहे हिकिड़ो। ऐं ॿियो जेको आहे इन जो जेको सेक्स हार्मोन न जेके जिन्सी हार्मोन टेस्टोस्टेरोन मर्दनि में ऐं एस्ट्रोजन ऐं प्रोजेस्टेरोन औरतुनि में उनजो गहरो तलिक़ आहे पिट्यूटरीअ सां पर इंसुलिन जो को तलिक़ कोन्हे। मतिलबु जेकॾहिं इंसुलिन घटि वञे त मास्टर हे ॿियो सिस्टम आहे। अच्छा जेके जॾहिं टाइप 1 तव्हां शुगर जी ॻाल्हि था करियो त छा उनमें बिल्कुलु इंसुलिन ठहंदी न आहे पैदाशी बि थी सघे थो। उहो इन जे लाइ जो बीटा सेल अल्फा बीटा डेल्टा सेल हूंदा आहिनि लबलबे में त बीटा सेल जेके हूंदा आहिनि ABC ईअं खणी चइजे त बीटा सेल इंसुलिन खे सीक्रेट कंदा आहिनि। असांजे जिस्म में वाहिद कारखानो आहे जंहिंमां इंसुलिन ख़ारिज थींदी आहे उहे बीटा सेल आहिनि। हाणे इहो जेको रिएक्शन मां ॿुधायो एंटीजन एंटीबॉडी रिएक्शन उहो बीटा सेल खे डैमेज कंदो आहे सिलेक्टिव सभु सही हूंदो आहे सिर्फ़ु बीटा सेल ख़तमु। जानमंद मलिक आहे पनो अकिल खां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। डॉक्टर साहब को सर पूछणो आहे जी सवाल कयो। मां असांजो
पेशेंट भी आहियां ऐं साईं खां पुछणो आहे त जेका शुगर मुंहिंजी 3 महीननि खां HbA1c आहे हा उहा हाई थी वई आहे कुझु 9 पॉइंट खां चढ़ी वई आहे। अच्छा दवा वठो पिया? जी सर इंसुलिन हलंदी आहे इंसुगेट शुगर 40 अच्छा हा उहा हले पई? हा सर पोइ बि शुगर वधी वई आहे, छा का ग़लती कई अथव छा? डोज टेबलेट आहे। तमामु ज़रूरी सुवाल आहे, इम्पोर्टेंट आहे। इम्पोर्टेंट सुवाल आहे इहो ज़ाहिर थो करे त जेकी शुगर जी ट्रीटमेंट आहे न उहा फिक्स न आहे। हाणे टीबीअ जी ट्रीटमेंट 9 महीना हलंदी आहे, फिक्स आहे, असांखे ख़बर आहे त 2 महीना हीअ हलंदी दवा, बाक़ी 6 महीना या जेको बि आहे हीअ हलंदी। हा मलेरिया जी असांखे फिक्स आहे, इन्फेक्शन को थियो निमोनिया वग़ैरह फिक्स आहे। इवन थायराइड जेकी आहे उनजी बि क़दुरु फिक्स आहे, थायराइड जी बीमारियुनि जो फिक्स त न आहे पर तमामु घटि फ्लक्चुएशन आहे। शुगर जी न आहे। शुगर जी असांखे बाक़ाइदे शुगर चेक करणी पवंदी ऐं अमूमन शुरू में घटि रिक्वायरमेंट हूंदी आहे ऐं जीअं टाइम गुज़रंदो वेंदो त लबो अञा ज़ईफ़ थींदो वेंदो आहे, इंसुलिन रेज़िस्टेंस अञा वधंदो वेंदो आहे त अमूमन रिक्वायरमेंट जेकी आहे उहा वधंदी वेंदी आहे। इंसुलिन त आहे इंसुलिन आहे त इन जो डोज़ वधाइणो पवंदो। अच्छा हा त इहो हिकु इहा ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं वरी अॻे इंसुलिन घणी पर हाणे उनजी ज़रूरत घटि पवंदी आहे। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं गुर्दा ख़राब थींदा आहिनि त उन में अॻे जेका इंसुलिन हूंदी उनजो डोज़ घटाइणो पवंदो आहे, न त हाइपोग्लाइसेमिया थी वेंदी आहे। H1C1 जेको तव्हां कराईंदा हा HbA1c जेको भाउ ज़िक्र कयो इहो 6.5 हुजणु खपे। हा हिते त 9 थी हा हीअ 9 आहे माना तमामु ख़राबु आहे शुगर। मतलब शुगर कंट्रोल में न आहे। इहा HbA1c मां ॿुधाए छॾियां चाहे इहा दुनिया जी वाहिद टेस्ट आहे जेका माज़ीअ जो हाल अहवाल ॿुधाईंदी आहे। दुनिया जूं ॿियूं सभु टेस्टूं ॿुधाईंदियूं त हाणे छा आहे हिन वक़्तु जिस्म जी हालत कैफ़ियत छा आहे। हीअ 3 महीना जेकी गुज़री विया उनजी एवरेज ब्लड शुगर असांखे ॿुधाईंदी आहे HbA1c ऐं तमामु ज़बरदस्त टेस्ट आहे। हर 6 महीने मां चवंदुमि त हर शुगर जे मरीज़ खे ज़रूरु कराइणु न। हिनखे हाणे छा मशवरो ॾींदो? इन मशवरो इहो आहे त कंहिं डॉक्टर सां वरी मिले ऐं उनखे इंसुलिन जो डोज़ एडजस्ट थींदो, का ॻाल्हि ई कान्हे, पर पंहिंजी शुगर ज़रूरु चेक करे, कंट्रोल कराए। हा न कंट्रोल न करे, कंट्रोल त करे ज़ाहिर आहे, चेक कराए कंट्रोल में न चेक करे लिखे ग्लूकोमीटर वठे। उनजो रीज़न मां ॿुधायांव ॾिसो न जेके इंसुलिन ते कम अज़ कम 2 दफ़ा इंसुलिन हूंदी आहे। जेकी भाउ इंसुलिन जो नालो खयूं इहा 2 दफ़ा ॾियण वारी आहे सुबुह शाम। हाणे जेकॾहिं असां वटि हुनजो रिकॉर्ड न हूंदो न त असांखे इहा ख़बर न हूंदी त कहिड़े टाइम ते तमामु घणी हाई आहे, कहिड़े टाइम ते घटि आहे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे फ्लक्चुएशन हूंदी आहे न, हैदराबाद खां हिकिड़ो कॉलर आहे साहब उनखे बि शामिल त इहो रिकॉर्ड पंहिंजो खणी अचे त उन हिसाब सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मूंखे पुछणो आहे डॉक्टर साहब खां त 99 खां मूंखे शुगर आहे, मां मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जूं दवाऊं खाईंदो रहां थो। जेकॾहिं डॉक्टर साहब जी का एड्रेस मिले त मां रूबरू मिलां बि, टेस्टूं बि करायां ऐं डॉक्टर साहब खां मेडिसिन बि वठां। एड्रेस पोइ वाहिद ॿुधाए तव्हांखे असांजे हितां तव्हां जेको कंट्रोल रूम में जिते फ़ोन कया हुतां एड्रेस वठी वठिजो। तव्हांजी हिन वक़्तु शुगर कंट्रोल में आहे? शुगर कंट्रोल में ईअं आहे त जेकॾहिं मां जावेद ठकराणी जी दवा खाईंदो आहियां पर त हूंदी आहे जेकॾहिं थोरा ॾींहं जी टेबलेट खुटी पई घटि वधि थी पई त वरी तकलीफ़ थिए थी। ठीकु आहे, तव्हांजे जवाब जी वॾी महिरबानी साईं। जुड़े साहब हैदराबाद खां फ़ोन कयो जेकॾहिं चए दवा खावां थो त ठीकु आहे, पर जॾहिं हेठि वधे थो करियां त थी थो वञे। जेके माण्हू पंहिंजी दवा खे इहो मसइलो आहे, इहो सवाल इहो त जेकॾहिं कंहिं दवा खे डोज़ खे हेठि मथे कनि था त उहो उन्हनि जे लाइ शुगर केतिरी ख़तरनाक। पहिरियों मां भाउ जो जवाबु ॾियां त जेकॾहिं मां दवा खाईंदो आहियां त शुगर कंट्रोल में हूंदी आहे, न त इहो त कोई ईअं आहे त जेकॾहिं चए कोई ईअं चए त मां 3 ॾींहं मानी न खाईंदो आहियां मूंखे ॾाढी बुख लॻंदी आहे। भई जॾहिं 3 ॾींहं मानी न खाईंदो त बुख कीअं न लॻंदी? त इहा जेकॾहिं इहो आहे भाउ चयो आहे त मां दवा न खाईंदो आहियां त शुगर वधी वेंदी आहे त दवा लाज़मी खाइणी आहे। माण्हू ॾिसो न इन जो नालो आहे कंप्लायंस। हा मरीज़नि जी कंप्लायंस दवाउनि जे बारे में तमामु घटि आहे, दवा छॾे ॾींदा। उनजा 2 टे रीज़न आहिनि। हिकिड़ो त इहो त असांजी ग़लती आहे त असां शुरू में न चवंदा आहियूं, उनखे ज़ोर न ॾींदा आहियूं त लाइफ लॉन्ग इहा बीमारी आहे ऐं हिकु ॾींहुं बि दवा न छॾियो। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त कॾहिं कॾहिं महांगियूं दवाऊं हूंदियूं आहिनि, अफोर्ड न करे सघंदा आहिनि। अहिड़े मरीज़नि खे खपे त डॉक्टरनि खे चवनि, शर्माइनि न त साईं असां अफोर्ड नथा करे सघूं, ज़रा सस्तियूं दवाऊं लिखो। त ॾिसो हर क़िस्म जी रेंज आहे मार्केट में, सस्तियुनि खां वठी महांगी दवाउनि ताईं। त डॉक्टर बि ज़ाहिर आहे अहिड़े मरीज़नि खे सस्ती ॾींदो, बाक़ी जेके अफोर्डिंग आहिनि, अफोर्ड करे सघनि था उन्हनि खे ज़रा महांगी ॾेई सघूं था। क्वालिटी ज़ाहिर आहे थोरो फ़र्क़ु हूंदो आहे, पर उन जो फ़र्क़ु हूंदो आहे, घणो न हूंदो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं टीं ॻाल्हि इहा आहे त माण्हू चवंदा आहिनि त दवाऊं गरम आहिनि, उनजा साइड इफेक्ट आहिनि, नुक़सान हानिकार आहिनि असर। त इहा वॾी ग़लति फ़हमी आहे। भई ॾिसो हर दवा जा साइड इफेक्ट आहिनि। इवन तव्हां मानी घणी खाईंदो, मानी जो बि साइड इफेक्ट आहे।
तव्हांजो कोलेस्ट्रॉल वधी वेंदो, तव्हांजो वज़न वधी वेंदो, उनजो साइड इफेक्ट आहे। शुगर घणी खाईंदव त जिन खे शुगर छुपे रहे उहा ज़ाहिर थी वेंदी, त मानीअ जो बि साइड इफेक्ट आहे। त साइड इफेक्ट गोरियुनि जो जेकॾहिं आहे त शुगर जी बीमारी जो साइड इफेक्ट जंहिंखे कॉम्प्लिकेशन चवंदा आहियूं या मुजारा चवंदा आहियूं, उहो त तमामु ख़राबु आहे न। उन में त अखियूं ख़राबु थी वेंदियूं, गुर्दा ख़राबु थी वेंदा, हार्ट अटैक थींदो, फालिज थींदो, पेर में कटणा पवंदा आहिनि, ॼंघूं कटणियूं पवंदियूं आहिनि, ज़ख़्म थी वेंदा आहिनि, गैंग्रीन ठही वेंदी आहे। त शुगर जो साइड इफेक्ट वधीक आहे या कॉम्प्लिकेशन, गोरियुनि जो साइड इफेक्ट तमामु घटि आहे। ऐं इहे गोरियूं ठाहियूं इन जे लाइ त पूरी ज़िंदगी गोरियूं हलायूं। छो ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि त शुगर जो को इलाजु कोन्हे अञा। मां तव्हां पुछंदुसि, हिकिड़ो कॉलर बि आहे असां सां, मुश्ताक पंवर मीरपुर ख़ासि करे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। सलाम सर जी, मुंहिंजी घरवारी खे शुगर आहे, तक़रीबन 20-22 साल थी विया आहिनि जी। तो उनखे हाणे जेको आहे सो बाहुनि में हॾियुनि में तकलीफ़ थियणु लॻी आहे, यानी इंसुलिन इस्तेमालु करायो, हेमोलिन 70-30। कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? बाहुनि में माना हथ सुन थी था वञनि। अच्छा, तव्हां कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? हेलो जी, डॉक्टर खे ॾेखारियो। ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾिजो, वॾी महिरबानी मुश्ताक। अच्छा डॉक्टर साहिबु, शुगर में 22-23 साल थियनि जंहिं मीरपुर ख़ासि करे ॿुधायो त उन हथ पेर हाणे सुन था थी वञनि, उहे छो थींदा आहिनि? इंसुलिन ते आहे? हा, शुगर जी बीमारी अकेली न आहे, हिनखे शुगर आहे या इहो काफ़ी न आहे। शुगर सां 2-3 बीमारियूं गॾो गॾु हूंदियूं आहिनि। जीअं कंहिं माण्हू जा भाउ भेण गॾो गॾु हूंदा आहिनि, उन्हनि में ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, दिलि जा अमराज़, यूरिक एसिड इहे या मोटापो इहे गॾु हूंदा आहिनि। इहे शुगर सां गॾो गॾु हूंदा आहिनि घणो करे। ॿिया वरी कुझु सालनि खां पोइ शुगर जा मुजारा ज़ाहिर थींदा आहिनि, कॉम्प्लिकेशन न ॿुधो न, उनजो कॉम्प्लिकेशन जेके आहिनि मुजारा उहे कुझु सालनि खां पोइ थींदा आहिनि। उहे ईअं जीअं कंहिंखे औलाद पोइ थींदी आहे, कुझु सालनि खां पोइ थींदी आहे शादी खां। त ही कॉम्प्लिकेशन जेका भाउ ॿुधाइनि उनखे असां चवंदा आहियूं एसाबी कमज़ोरी, न्यूरोपैथी। इहा हिकु कॉम्प्लिकेशन आहे जेका शुगर जी ख़राबु थियण जी निशानी आहे। नर्वस सिस्टम ते असर पइजी चुको आहे। ॿियो बि असां सां नज़ीर पंवर बि असां सां गॾु आहे कॉल ते। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, महिरबानी तव्हां साईं फ़ोन कई। डॉक्टर साहिबु असां सां गॾु छा पुछंदो नज़ीर? हा डॉक्टर साहब, असांखे तक़रीबन 2 सालनि खां शुगर आहे ऐं मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खां तव्हां इलाज बि करायो, मगर इहो आहे तक़रीबन जी 12 बजे खां पोइ वेंदा आहियूं न ऑफिस जो कमकार ख़तमु करे, ईअं सम्झो त असांखे निंड वधि खां वधि 2 या 2.5 कलाक अचे थी ऐं तक़रीबन बदन में बि सूर रहंदो आहे। अगरि जेकॾहिं थिए थो त गोरी वग़ैरह खाऊं था, ठीकु आहे न, तक़रीबन बदन में बि सूर रहंदो आहे ऐं इन खां अलावा ख़ुश्की कुझु थी वेंदी आहे। अच्छा, शुगर जो तव्हां इलाज करायो पिया, दवा का वठो पिया? जी, शुगर जो इलाज करायो था कंहिं डॉक्टर खां, गोरियूं था वठो? इलाज बिल्कुलु करायूं था ऐं गोरियूं बि खायूं पिया ऐं उन खां अलावा जेको आहे न ख़ुश्की थिए थी, तक़रीबन बदन में सूर, घणो बदन में सूर रहंदो आहे। अच्छा, ऐं उन छा तव्हांजी शुगर कंट्रोल में आहे या कॾहिं नागो बि कयो था दवाउनि में? कंट्रोल में आहे, गोरियूं वग़ैरह खाईंदा आहियूं जी। सुबुह जो केतिरी शुगर आहे, फास्टिंग केतिरी रहंदी आहे? चेक कंदा आहियूं त 105, 110 या 115 ताईं हूंदी आहे। अच्छा, ऐं नाश्ते खां पोइ मानी खां पोइ चेक कंदा आहियूं, तक़रीबन 40 ते बचे थी 60, 65 जे अंदर अंदर हूंदी आहे। ठीकु आहे नज़ीर, तव्हां माना ईअं सम्झो त डॉक्टर वटि, शुगर वारे वटि वियासीं, मुंहिंजो चवणो त माना तव्हां गोरियूं मुसलसल खाईंदा रहो ऐं उन खां अलावा वॉक कंदा आहियूं, मगर कॾहिं कॾहिं वॉक थोरी मिस कंदा आहियूं। ठीकु आहे नज़ीर, तव्हांखे जवाब वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। साईं नज़ीर पंवर जो सुवाल हो त ॿुधाए बि त शुगर जेकॾहिं नाश्ते खां अॻु में उहा 105 या 10 ताईं हूंदी आहे, उन खां पोइ 40-50 ताईं हूंदी आहे, दवाऊं खाईंदा, पर जिस्म में सूर सॼो माना पेरनि में या हथनि में सूर, उन सां गॾो गॾु जेको ख़ुश्की वधीक थिए थी, छा जेके दवाऊं खाए थो उनजो इहो असरु आहे या शुगर जो को असरु? दवाउनि जो त को असरु कोन्हे, इहो त ग़लतफ़हमी हाणे कई आहे। दवाउनि जो एब्सोल्युटली कोन्हे, दवाऊं त साईं नाला कोन ॿुधाया, पर दवाऊं टेबलेट जे अच्छा ॿियो मां ॿुधायां, इहा HbA1c जो ज़िक्र जेको कयोसीं न, उहा भाऊ ज़रूरु कराए, छाजे लाइ कॾहिं कॾहिं ॾिसो न, हिकु ॿ दफ़ो कई एका दुका सही आई, हाणे उन महिल सही आई, पर 24 कलाक त आहिनि न, उन में थी सघे थो 400 हुजे, साईं घड़ी घड़ी त शुगर चेक न कंदो आहे न। HbA1c इहा ॿुधाईंदी आहे त 24 कलाकनि जी 3 महीननि में एवरेज केतिरी आहे, हिकु त उहा कराए। ॿियो मां अर्ज़ु कयुमि न त शुगर अकेली बीमारी कान्हे, इहो पंहिंजो कोलेस्ट्रॉल चेक कराइणु खपे, यूरिक एसिड चेक कराइणु खपे, विटामिन D चेक कराइणु खपे, B12 चेक कराइणु खपे, इहे लाज़मी असां कराईंदा आहियूं। गुर्दे जूं टेस्टियूं न ॾिसो न, इन्हनि सभिनी जे करे सूर पइजी सघे थो न। हा, कंहिंजो हाइपर टेंशन आहे, कोलेस्ट्रॉल वधीक आहे ऐं सर्कुलेशन ते असरु आहे, त उनजे करे विटामिन D, बिल्कुलु उनजे करे एसाबी कमज़ोरी जे करे, त हिकु त मुकमल कंहिं सुठे डॉक्टर खां मुकमल चेकअप करायो, अवल त
उन खां पोइ कुझु डॉक्टर जेको डॉक्टर शुगर जे मरीज़ खे टेस्टूं नथो लिखी ॾे न उनखे ABC जी ख़बर कान्हे मां ॿुधायां उहो छाजे लाइ इहो ज़रूरी तमामु पॉइंट आहे ॾिसो न कोलेस्ट्रॉल गुर्दे जा टेस्ट यूरिया क्रिएटिनिन पेशाब में प्रोटीन अल्ब्यूमिन यूरिया यूरिन में इन्फेक्शन जेसि ताईं टेस्ट न कराइबी न भली तव्हां 6 कलाक चेकअप कयो तव्हांखे ख़बर टेस्ट कराए पोइ मूंखे लाज़मन कराइण खपनि हुन में मोहम्मद जुमन असां सां कराए हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं मां मोहम्मद जुमन ॻाल्हायां थो टंडो लयार मां वॾी महिरबानी मोहम्मद जुमन छा पुछंदो डॉक्टर साहब खां साईं डॉक्टर साहब खां सुवाल इहो आहे त मूंखे थी पई आहे 2 सालनि खां वठी शुगर जी तो इलाज बि खावां थो डॉक्टरनि खे बि ॾेखारियो आहे ॾाढो जेको आहे कमज़ोर थींदो थो वञा ऐं पंहिंजो इहो जेको आहे शुगर लेवल में नथी अचे पई अच्छा मुंहिंजो डॉक्टर साहब ऐं सलाह कयूं न दवा जेका आहे उहा तव्हां लगातार दवा खाईंदा आहियो या 2-4 ॾींहं खाई वरी छॾे ॾींदा आहियो न लगातार खाओ था चलो ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾींदासीं मोहम्मद जुमन जो छा जवाबु ॾींदो शुगर 2 सालनि खां वठे पियो उते जे टंडो लाहिर जे डॉक्टरनि खां पर कंट्रोल में नथी अचे किथे ख़राबी आहे कंट्रोल करणु मरीज़ जो कमु कोन्हे अच्छा कंट्रोल कमु डॉक्टर जो कमु आहे डॉक्टर खे कंट्रोल करिणो आहे मरीज़ वीचारे खे कहिड़ी ख़बर पर मरीज़ खे डॉक्टरनि जो चयो वञणु खपे सही बिल्कुलु सही हा हिकु त पाबंदी ॾे वञनि साईं 6 महीना डॉक्टर चवंदो अथनि बाबा हीअ दवा आहे महीने ॾेढ खां पोइ अचो हाणे मरीज़ महीने ॾेढ ताईं दवा बि खाईंदो हू ठीकु रहंदो सभु कुझु पोइ डॉक्टर ॾे वेंदो 2 सालनि खां पोइ ऐं दवाऊं बि पंहिंजी मर्ज़ीअ ते इन पॉइंट ते मां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि इहा तमामु अहम पॉइंट आहे पर हिकिड़ो कॉलर सदाकत सुमरो असां सां जामशोर खां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम आऊं त पहिरियों त जस्ट ॾींदुसि सिंध टीवी खे तमामु अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम करायो आहे छो जो हिन वक़्तु वधि में वधि बीमारी शुगर जी आहे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे डॉक्टर साहब तमामु सुठे तरह सां मूंखे एक्सप्लाइन पियो करे ऐं आम माण्हूअ में सम्झ में अचे मां जस्ट जा डॉक्टर साहब खे हीअ बि हिकिड़ी क़ौम जी ख़िदमत आहे जेका सिंध टीवी ख़िदमत पई करे मां डॉक्टर साहब खे गुज़ारिश कंदुमि हिकिड़ी त शुगर हूंदी आहे हाई पर जेका शुगर लो हूंदी आहे डॉक्टर साहब उन में बि काफ़ी शयूं थींदियूं आहिनि जेके मूंसां ख़ुदि मुंहिंजी ज़ात में मूंसां आहिनि माई ओल्ड इज़ 45 इयर्स तो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे मुंहिंजी शुगर लो रहंदी आहे डॉक्टर साहब मूंखे चक्कर बि ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं ऐं अहिड़े क़िस्म बि थींदी आहे ऐं मादे खे बि डॉक्टर साहब इफेक्ट पियो माना मादे मुंहिंजो जेको आहे ख़राबु थी पियो H पाइलरी 8 आई त डॉक्टर साहब जी गुज़ारिश कंदुमि डॉक्टर साहब जेका शुगर लो थी रहे उहो पेशेंट छा करे डॉक्टर साहब न तव्हांखे शुगर आहे तव्हां दवा वठो पिया सदाकत साईं आउं दवा वठां पियो दवा मूं वरिती बि हुई पर मूंखे इहो चयो वियो त तव्हां मिठा हाणे ज़्यादा खाओ हाणे एतिरो खाइबो वरी उहो हाई न थी वञे ऐं इहो इन खां बि टिजंदो आहियां त हाणे तव्हांजी शुगर घटि थी रहे हाणे तव्हांजी शुगर सदाकत लो थी रहे मादे जी तकलीफ़ थी वई हाणे तव्हांजी शुगर लो बि कोर्स करायो 14 ॾींहं आऊं खाधियूं हेलो हाणे तव्हांजी शुगर लो रहे थी छा करणु खपे डॉक्टर साहब ठीकु आहे तव्हां जवाब ॾिजो वॾी महिरबानी सदाकत तव्हां असांखे वॾी महिरबानी ऐं ॾाढी सदाकत सुमरो तव्हांजी तारीफ़ बि करे पियो त हिकिड़ो कमु पब्लिक जे लाइ तमामु सुठो कमु ऐं सिंध टीवी हमेशह जेको मरीज़नि जे लाइ या पब्लिक जे लाइ तमामु सुठा प्रोग्राम ॾींदी आहे डॉक्टर साहब इन जवाबु सदाकत खे ज़रूरु ॾियणो आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू शुगर जो मरीज़ आहे उहो दवाऊं वठे थो ऐं वठण जे बावजूदि कंहिं सबब जे करे उन शुगर लो रहे त पोइ उनखे छा करणु घुरिजे जवाबु ॾींदो पर वक़्तु हिकिड़े नंढे वक़फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख सां शुरू कयो डॉक्टर साहब वक़्फ़े सां पहिरीं जेका सदाकत जी कॉल हुई त शुगर जो मरीज़ हो उन इलाजु कराए पियो पर हाणे उनजो हाज़मो बि दुरुस्त नथो रहे ऐं शुगर उनजी हर वक़्तु लो थी रहे त छा हाणे उनखे उहे दवाऊं इस्तेमालु करणु घुरिजनि या न करणु घुरिजनि अदा ॾिसो न शुगर लो थियण खे असां 2 हिसनि में विरहाए सघूं था हिकिड़ो त डायबिटीज़ पेशेंट आहे उनजी हाणे शुगर लो थियणु शुरू थी आहे ॿियो जिन खे डायबिटीज़ आहे कोन उनजी शुगर लो थियणु शुरू थी आहे उहा बीमारी आहे हाणे जेकॾहिं डायबिटीज़ जो मरीज़ साईं खे मतिलबु यानी मां इहो मतिलबु अलर्ट थो करणु चाहियां त हिकु त पंहिंजूं दवाऊं जेके आहिनि उहे रिवाइज़ कराए पाकिस्तान में टाइप 2 डायबिटीज़ जूं 8 ग्रुप आहिनि पूरा 8 ग्रुप उन्हनि मां डॉक्टर सिलेक्ट कंदो आहे त
ही दवा हिन मरीज़ जे लाइ बहितर आहे हर दवा हर मरीज़ जे लाइ मिठाई जो दुकान कोन्हे त कहीं हू खई मिठाई हू कई डॉक्टर ॾेखारे पंहिंजी दवाऊं रिवाइज करे हिकु ॻाल्हि ॿी ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं कॾहिं जीअं मां अॻु में अर्ज़ु कयुमि त गुर्दे ते जॾहिं असरु शुरू थींदो आहे न त उहे दवाऊं जेके अॻे कंट्रोल कंदियूं उहे शुगर घटि करणु शुरू थी उनजो रीज़न ॿुधायांव छा आहे त उहे दवाऊं गुर्दे खां पास न थी सघंदियूं छाजे लाइ गुर्दो थोरो फेल थियो आहे ऐं उहे दवाऊं अंदरि ई अंदरि कमु कंदियूं रहंदियूं शुगर घटि थी हिकु त हटाए ॿियो गुर्दनि जी टेस्ट कराए छॾी ऐं जेकॾहिं किन खे शुगर कान्हे ऐं खामखा शुगर लो थी थिए त उहे बीमारी आहे उहा परसिस्टेंट हाइपोग्लाइसीमिया चवंदा आहियूं उन जा बि रीज़न आहिनि एडिसन्स डिज़ीज़ आहे पेनहेपोपिट्यूटरिज़म आहे इंसुलिनोमा आहे ॿियूं 2-3 बीमारियूं न त उहो बहितर आहे त जेके जिन खे शुगर न आहे ऐं शुगर घटि थी थिए उहे पंहिंजो मुआइनो कराइनि उनजो बि इलाजु आहे भाऊ त पंहिंजे डॉक्टर खां रिवाइज़ कराए ऐं गुर्दनि जो टेस्ट कराए ऐं जेको डॉक्टर जी चवेसि उनजे मुताबिक़ अच्छा ॾिसो तव्हां ॻाल्हि पई जॾहिं हथ पेर सुन थी वञे शुगर में त छा करणु घुरिजे ॾिसो न उनखे चवंदा आहिनि ऐसा बि कमज़ोरी या न्यूरोपैथी उहा 3 क़िस्म जी थींदी आहे हिकु थींदी आहे त बिल्कुलु सुन थी वञे पेर में कोको चुभी वञे ज़ख़म थी वञे फट थी वञे माण्हू खे ख़बर ई कोन पवंदी आहे चपल लही वेंदो आहे ऐं माण्हू हलंदो वेंदो आहे हुनखे ख़बर ई कोन पवंदी आहे गरम हीटर जे भरिसां पेर रखंदो आहे गर्मी कोन थींदी आहे त हिकिड़ो त उहो थींदो आहे त सुन थींदो आहे ऐं ॿियो थींदो आहे जंहिंमें साड़ो थींदो आहे हर वक़्तु ईअं लॻंदो आहे ॼण पेर बाहि में पिया आहिनि हर वक़्तु ऐं टियों इहो आहे जो सेंसेशन चेंज थी वेंदी आहे मतिलबु ॼण निंड अची वेंदी आहे पेरनि खे या ॼण कीड़ा घुमंदा आहिनि 3 क़िस्म जी आहे इहा त उन टिनी जो अलॻि अलॻि इलाजु आहे पर आहे इलाजु आहे मौजूदु आहिनि अवल त शुगर कंट्रोल कनि 3 शयूं कंट्रोल कनि शुगर कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर इहे कंट्रोल करे पोइ इन जो मख़सूस दवाऊं आहिनि जेके डॉक्टर ॾींदो उहो ॾींदो त बहितर थी बिल्कुलु अच्छा डॉक्टर साहब जेके अक्सर लेडीज़ जे मुंहं ते चेहरे ते वार ईंदा आहिनि इहे कहिड़े हार्मोन जे करे ईंदा आहिनि इहा इन खे चवंदा आहिनि हर्सूटिज़म इलाही औरतूं हूंदियूं आहिनि हर एज थी सघंदियूं प्यूबर्टी खां पोइ बलूगत खां पोइ इन खे चवंदा आहिनि हर्सूटिज़म इन में ॾिसो न हर औरत में जिन्सी हार्मोन थींदा आहिनि पर उहे ज़नाना हार्मोन थींदा आहिनि ईस्ट्रोजन ऐं प्रोजेस्ट्रॉन पर थोरा मर्दाना हार्मोन बि हर नॉर्मल औरत में थींदा आहिनि अहिड़ी तरह हर मर्द में मोस्टली टेस्टोस्टेरोन या मर्दाना हार्मोन हूंदो आहे पर थोरो घणो ज़नाना हार्मोन बि ईंदो आहे तमामु थोरो हाणे जेकॾहिं उहो बैलेंस डिस्टर्ब थी वञे औरत जे जिस्म में ज़नानो हार्मोन थोरो घटिजी वञे मर्दानो हार्मोन वधी वञे त पोइ वार अची वेंदा हा त उन में हार्मोन जो डिस्टर्बेंस आहे हुनजा इलाही रीज़न आहिनि इलाजु बिल्कुलु मौजूदु आहे पर सब्र आज़मा इलाजु आहे थोरो टाइम वठंदो आहे डिघो इलाजु आहे पर आहे इलाजु अच्छा जेके नंढड़े कद जा माण्हू आहिनि उहे बि छा इलाजु उन्हनि जो बि हार्मोन में कोई इलाजु आहे पंहिंजो कद वधाए सघनि जी शॉर्ट स्टेचर या ॿारनि जो कद नंढो उनखे हिकिड़ो ग्रोथ हार्मोन आहे उहो उनजो नालो ई ग्रोथ हार्मोन आहे माना उहो हार्मोन जेको ग्रोथ या कदु वधाए उहो इंजेक्शन सां ॾिबो आहे अवल त कंफर्म कबो आहे टेस्टनि सां त वाक़ई उहो हार्मोन घटि आहे या न छाजे लाइ नंढे कद जा इलाही ॿिया बि कारण आहिनि सिर्फ़ु ग्रोथ हार्मोन जो न आहे हाणे कंहिंजा पीउ मां ॿई नंढा आहिनि त ॿार कीअं डिघो थींदो ॿियो थायरोक्सिन हार्मोन घटिजी वञे स्टीरॉइड हार्मोन जेको आहे घटि वधि थिए त उनजे करे बि कदु घटि थींदो आहे पर मेन आहे ग्रोथ हार्मोन इन जूं टेस्टियूं बि आहिनि इन जो इलाजु बि आहे उनजो कदु 20 सालनि खां या 19 सालनि खां अॻु कराइजे त कदु वधंदो वधी सघे थो बिल्कुलु अच्छा थायराइड कहिड़े हार्मोन जे करे वधंदो आहे साईं थायराइड ही जेको गले जे ॿाहिरों हिकिड़ो एच अंग्रेज़ी लिटर जेकॾहिं एच लिखिजे या पोपट जीअं शिकिल जो हिकिड़ो वधी छो वेंदा आहिनि या घटी हा उहो असांजी बॉडीअ जे मेटाबॉलिज़म खे कंट्रोल कंदो आहे हाणे असां जीअं नॉर्मल वेठा आहियूं न जेकॾहिं हाइपोथायराइड हूंदो त स्लो थी वेंदासीं सुस्त दिमाग़ जी सोच सुस्त जिस्म साणो दिलि न चवंदी कुझु थी कमु कजे माण्हू थुल्हो थींदो वेंदो मानी घटि खाईंदो त बि थुल्हो थींदो वेंदो थधि लॻंदी ऐं वार किरणु शुरू थींदा चमड़ी ख़ुश्क थी वेंदी कॉन्स्टिपेशन थींदी इहा हाइपोथायराइड जी निशानी आहे उन में थायरोक्सिन घटि थी वेंदी आहे इन जे उलट जेकॾहिं हाइपर थायराइड थी वियो जेका तमामु घणी आम त न आहे पर यानी रेयर बि कोन्हे आहिनि खोड़ मरीज़ उन में वरी इन जो उलट थींदो आहे पघर वहंदा आहिनि दिलि ढक ढक कंदी आहे हथ ॾकंदा आहिनि दिलि यानी बेचैन माण्हू हूंदो आहे माण्हू चुप करे उहो न बीहंदो हाइपर थायराइड वारो अखियूं थोरियूं फाटी वेंदियूं आहिनि जीअं ख़ौफ़ में या कावड़ में फाटी वेंदियूं आहिनि त उनखे चवंदा आहियूं हाइपर थायराइडिज़म
ॿई ख़राब बीमारियूं ॿिन्ही जो बहितरीनु इलाजु मौजूदु आहे, सस्तो इलाजु मौजूदु आहे। शर्त इहा आहे त शुरू में डायग्नोस कजे। माण्हूअ खे ॾिसो न, जेकॾहिं का अनयूजुअल फीलिंग महसूसु थिए न, बहितर आहे कंहिं खां सुठे डॉक्टर खां मशवरो करे। माण्हू सुस्ती कंदो आहे जेसिताईं तकलीफ़ वधे न, शुगर जी में तॾहिं सुस्ती कंदो आहे जो का तकलीफ़ न हूंदी आहे। 8-10 साल परवाही कोन कंदो। मुंहिंजो सवाल इहो प्रोफेसर ज़मान साहब, त जदीद दौर में शुगर जे लाइ को बहितर इलाज मौजूदु आहिनि या के इजाद थी रहिया आहिनि? माण्हू चवंदा त असां सालनि जा साल दवाऊं नथा खाऊं या इंसुलिन जी सुई न हणूं, हिन में जदीद तरीक़ा के नवां इलाज मौजूदु आया आहिनि तव्हां वटि? बिल्कुलु, जेके दुनिया में अची चुका आहिनि उहे ॿुधाए छॾियां। इंसुलिन असां सुईअ जे ज़रिए हणंदा आहियूं न, अमेरिका में ऐं यूरोप वग़ैरह में इनहेलर अची वियो आहे। जीअं दमे जा मरीज़ इनहेलर इस्तेमालु कंदा अची वियो आहे, मार्केट में अची वियो आहे, FDA अप्रूव करे छॾियो आहे हुनखे। त उहो बि अची वियो आहे, ख़ुदा करे पाकिस्तान में अचे ऐं सस्तो हुजे, उहो सहूलियत आहे। हा, ॿी ॻाल्हि इहा आहे त हफ़्ते में हिकु इंजेक्शन टाइप 2 डायबिटीज़ जे लाइ, हफ़्ते में हिकु, उहा अची वई आहे, ख़ुदा करे पाकिस्तान में अचे। ऐं टियों इंसुलिन जा पंप सेमी ऑटोमेटिक त अची विया आहिनि पाकिस्तान में, पर फुली ऑटोमेटिक बि हाणे अचण वारा आहिनि दुनिया में। उहे जेकॾहिं अची विया न त मरीज़ जी ज़िंदगी आसान थी वेंदी। छाजे लाइ उहो पंप पंहिंजो उनखे चवंदा आहियूं आर्टिफिशियल पेनक्रियास, माना मसनूई लबलबो, उनजो नालो ई इहो रखियो अथऊं। उहो छा आहे जो पंहिंजो पाण ग्लूकोज़ 24 कलाक सेंस कंदो, उहो पेट में लॻंदो आहे, पर तमामु मोबाइल फ़ोन खां बि नंढो थींदो आहे। हा, ऐं कंप्यूटराइज़ड आहे सॼो। उहो पंहिंजो पाण शुगर सेंस कंदो 24 कलाक, ऐं जेतिरी बॉडीअ में शुगर हूंदी उन हिसाब सां पंहिंजो पाण ऑटोमेटिक पंप लॻल हूंदो, ओतिरी इंसुलिन कंदो। असांखे कुझु करण जी ज़रूरत कोन्हे, पाण ई सॼो कमु थींदो रहंदो। असांजो कमु इहो आहे त हर 3 हफ़्ते हुनजी इंसुलिन थोरी चेंज कयूं, जेका खपी वई आहे उहा भरे छॾियूं, या ॿिनि महीननि खां पोइ हुनजो तारो थोरो चेंज कबी वञे। इहे जेकॾहिं अची विया त पोइ तमामु ज़िंदगी उनजे लाइ था लबलबे जो ट्रांसप्लांट, जीअं अॼुकल्ह गुर्दे जा ट्रांसप्लांट था थियनि न, तमामु सवला, इन ते इलाही कमु हली वियो आहे। इहो कामयाबु आहे, ईअं न आहे त इहो दुनिया में नथो थिए। मसइलो इहो आहे त जॾहिं इहो ऑपरेशन थो कराइजे त उन खां पोइ असांजी बॉडी सम्झंदी आहे त इहा धारी शइ आहे, उनखे रिजेक्ट करणु शुरू कंदी आहे, इम्यून रिएक्शन थी वेंदो आहे। त उहो उनखे ॿाहिरि उनखे रोकण जे लाइ असांखे दवाऊं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। हाणे उहे दवाऊं हिकु त महांगियूं बि आहिनि, उन दवाउनि जा साइड इफेक्ट, उहे शुगर जूं दवाऊं न आहिनि, उहे उनजो इम्यून रिएक्शन या रिजेक्शन खे रोकण जे लाइ जेके ॾींदा आहियूं त उहो बॉडीअ में पियो हुजे, फॉरेन बॉडीअ में, उनखे रोकण जे लाइ जेकी इम्यूनोथेरेपी कराईंदा आहियूं उहे दवाऊं महांगियूं बि आहिनि ऐं उनजा साइड इफेक्ट बि घणा आहिनि। पोइ साइंसदान चवंदा जॾहिं महांगी बि आहे दवा, साइड इफेक्ट बि आहिनि, त पोइ शुगर खे हलंदी। इहो ई रुगो मसइलो आहे। जंहिं ॾींहुं अहिड़ी दवा ईजाद थी वई जेका इम्यून रिएक्शन खे रोके त पोइ त ट्रांसप्लांट ईअं सवला थी वेंदा जीअं गुर्दे जा त अॼुकल्ह थियनि। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां छा था सम्झो त जेको बि शुगर जा मरीज़ जेके तव्हां वटि बि तमामु घणो था अचनि, या अक्सर मरीज़नि जेके हाणे सवाल कया उन्हनि मां बि इहो ज़ाहिर थियो त छा मरीज़ बि किथे का ग़लती कनि था? मरीज़ तव्हांजी मर्फ़त मां तमामु टाइम बि घटि आहे, मां ॿ टे। हिकिड़ो दादा इहा जेका तव्हांजो मोबाइल पियो आहे उन जी साइज़ जो ग्लूकोमीटर अॼुकल्ह निकिता। हा, ग्लूकोमीटर सां प्लीज़ घर में टेस्ट कयो ऐं महिरबानी करे उनखे लिखो कंहिं पने ते। घणा मरीज़नि खे डॉक्टर ॾींदा आहिनि चार्ट, ऐं जॾहिं बि डॉक्टर ॾे वञनि उहो खणी वञनि, उन खां सवाइ इलाजु ग़लति थींदो। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त डॉक्टर जो पुराणो पर्चो प्लीज़ संभाले फोटो स्टेट करे रखो, उनखे खणी अचो। घणा मरीज़ हेॾो बंडल 50 साल 20 साल पुराणा पना खणी ईंदा, न खणी ईंदा त उहो डॉक्टर जो पर्चो न खणी ईंदा। छाजे लाइ उन में ॾिसो न उन पॉइंट खां असां अॻिते वधंदा आहियूं, उहो न हूंदो आहे त वरी नए सिरे सां पवंदो आहे। टी ॻाल्हि इहा त पंहिंजी शुगर चेक कयो। अच्छा मरीज़ चवंदो आहे न न न चेक न कयो, चेक न कयो, कंट्रोल कयो। ॾिसो मरीज़ चवंदा आहिनि त साईं असां कलाक वॉक कयूं था न, अरे सदाईं वॉक कयो, पर वॉक करण का गारंटी त कान्हे त शुगर तव्हांजी 100% या असां परहेज़ त कयूं था त असां भई परहेज़ सदाईं कयो, पर परहेज़ करण का गारंटी कान्हे त परहेज़ सां शुगर तव्हांजी 100% कंट्रोल। ऐं दवाऊं लाज़मी वठो, उनजा साइड इफेक्ट आहिनि पर तमामु न हुजण जे बराबरि। मैसेज त इहो आहे त शुगर जा मरीज़ लापरवाही न कनि। पहिरियों 5-6 साल तव्हांखे तकलीफ़ न थींदी ऐं उन में डैमेज थींदो रहंदो जेकॾहिं शुगर कंट्रोल न आहे। त जीअं ई तव्हांजी डायग्नोस थिए तव्हां शुगर कंट्रोल कयो, फास्टिंग रखो 110 खां घटि ऐं रेंडम रखो 140 खां घटि।
HbA1c रखो 6.4% खां घटि। वॾी महिरबानी, कॉम्प्लिकेशन अच्छा, वॾी महिरबानी डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख तव्हां असां वटि आयो, तव्हांजी महिरबानी। ऐं नाज़रीन, प्रोफेसर साहब असां सां गॾु जेको असांखे शुगर ऐं हार्मोन जे बीमारियुनि बाबति ॼाणणी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त पंहिंजी शुगर खे कंट्रोल रखो ऐं जेॾी महिल का तकलीफ़ हुजे त कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारो, हुनजो इलाजु करायो। जेकॾहिं डॉक्टर साहब जी हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।